नाज़रीन, फैज़गंज जे ॻोठ अमीर बख्श ख़ासकेली जो स्कूल 6 वरहनि खां बंद हुजण जो TEO नोटिस वरितो आहे, जंहिंखां पोइ स्कूल ॿीहर खुली वियो आहे। उन हवाले सां पेश आहे अमरशर जी हीअ रिपोर्ट। मौजूद आहियूं फैज़गंज तालके जे प्राइमरी स्कूल आहे अमीर बख्श ख़ासकेली। उनमें मौजूद आहियूं जेको गुज़िरियल 6 सालनि खां बंदि पियल हो ऐं TO जेको असांजा एजुकेशन जा तालके ऑफिसर आहिनि साईं तालिब हुसैन चाकराणी साहब उनजे काविशुनि सां उनजे महिनतुनि सां अॼु स्कूल ॿीहर खुलियो आहे। ॿीहर तालो अची स्कूल जो खोलियो आहे ऐं अॼु जेके मुंहिंजे सां गॾु नंढा ॿार वेठा आहिनि उन्हनि सभिनी ॻोठाणनि सभिनी जे चेहरनि ते जेको आहे सो मुस्कुराहट आहे, उहे ख़ुशि आहिनि, उहे पुरउमेद आहिनि त उहे बि जेको आहे हाणे पंहिंजे ॻोठ में ई तइलीम हासिलु करे सघंदा। वधीक जेके हिते ॻोठाणा शागिर्द ऐं TO साहब मौजूदु आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन जो उनजे बाबति छा चवणु आहे। साईं, मूंखे काफ़ी ॾींहंनि खां हितां गुज़रंदे इहो दर्द लॻंदो त हीउ स्कूल बंदि आहे जिते ग़रीबनि जा ॿार पढ़ंदा आहिनि। मां इन सां वाइदो कयो जॾहिं बि मूंखे मौक़ो मिलियो त इनशाला तव्हांजो स्कूल मां खोलींदुसि ऐं अल्लाह मूंखे ताक़त ॾिनी जो कल्ह साईं DO साहब जिसकणी साहब मूं ते महिरबानी करे अहिड़े ग़रीबनि जो स्कूल खोले ॾिनो अथई जेके अॼु उहे ग़रीब पंहिंजे ॿारनि खे स्कूल वठी ॾाढा ख़ुशि आहिनि। मां उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त नंढनि ॿारनि खे जेतिरा बि आहिनि तव्हांजा घर वेठा आहिनि, पढ़नि नथा, उन्हनि खे बि तालीम जे ज़ेवर सां नवाज़ियो त महिरबानी थींदी तव्हांजी। शुक्रगुज़ार आहियूं साईं TO फैज़गंज तालिब हुसैन चाकराणी साहब जा, जंहिं पंहिंजी कोशिशि करे कावश सां महिनत करे अॼु स्कूल खोलायो। अमीर बख्श ख़ासकेली असांजो 6-5 सालनि खां बंदि हुयो। ॿार तमामु परे परे पंधु करे पढ़ण वेंदा, अधूरी तालीम ई साईं जन जा वरी बि असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे स्कूल खोले ॾिनो आहे। महिरबानी। स्कूल 4 सालनि खां बंदि हो, असांखे तकलीफ़ थींदी हुई ॿियनि स्कूलनि ॾे वञण जी। हाणे असांजो स्कूल खुली आहे, ॾाढी ख़ुशी आहे। साईं जन जी महिरबानी आहे जो असांजो स्कूल खोलियो अथनि अची काफ़ी सालनि खां पोइ। परे वेंदा हुआसीं, साईं जी महिरबानी, कुता खाईंदा असां परे वेंदा हुआसीं। पंहिंजे स्कूल खुलियो आहे, असां हाणे ख़ुशि आहियूं। स्कूल खुलियो आहे इन जे करे असां दुआऊं था घुरूं, नंढड़ा ॿार परे परे पिया वञनि, कुता कंहिं खाई वञनि कंहिं कीअं। हाणे शुक्र आहे अलाह कयो हिते असांजो स्कूल खुली वियो आहे, असां ख़ुशि आहियूं। शुक्रगुज़ार आहियूं साईं तालिब साहब जन जा, जन ही 5 सालनि खां 6 सालनि खां बंदि पियल स्कूल खोलायो आहे ऐं साईं जन असांखे हुकुम कयो आहे। मां प्राइमरी उस्ताद आहियां, जीअं त हिननि ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह हुयो, अॼु हिते पहुता हुयूं उमेद त हिननि ॿारनि जी तइलीम वधि मां वधि संवारी वेंदी ऐं महिनत कंदासीं। जेको बि इहो खाल पइजी चुको हुयो उहो उमेद आहे त असां पंहिंजी महिनत सां पूरो कंदासीं। अमरशर, मेरान TV, फैज़गंज।